सोप सीरियल ड्रामो तकरार जी अचण वारी किस्त में दोस्तों मूसा जेको आहे उहो हाकमज़ादी खे छॾाइण में छा वाकई कामयाबु थी वेंदो या इहो लाला जेको आहे इहो मीर खे छॾाए वेंदो। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त इहो लाला वेंदो आहे पंहिंजे पीउ खे क़ैद मां छॾाइण जे लाइ सजावल जे जिते जिते ठिकाणा हूंदा आहिनि उते छापा हणंदो आहे ऐं उनखे त ख़बर आहे उनजो सौट आहे सजावल इहो कहिड़ी जाइ ते माण्हू रखी सघे थो, लेकिन उते वेंदो आहे त मीर वाढ़ियल हूंदो आहे। मीर खे क़ैद मां छॾाए करे नवाब खान वटि वठी वेंदो आहे ऐं दोस्तों इन जे केस में जेको आहे सजावल ते केस लॻी वेंदो आहे। मीर वरी पुलिस वठी ईंदो आहे सजावल जे मथां ऐं सजावल जे मथां केस लॻी वेंदो आहे अगवा जो ऐं सजावल खे पुलिस गिरफ़्तार करे वठंदी आहे। सजावल वरी नियापो मोकिले छॾींदो आहे सिधो मूसा ॾे ऐं उनखे इहो नियापो मोकिलींदो आहे त टाइम सां पंहिंजो कमु करे वठि ऐं मूसा वटि जॾहिं मीर जो मूसा वटि जॾहिं सजावल जो माण्हू नियापो पुॼाईंदो आहे मूसा छितो थी पवंदो आहे। मूसा खे त ख़बर आहे सजावल यार आहे उनजो, इन जे करे मूसा चवंदो आहे त बसि इहो कमु हींअर ई कंदुसि ऐं नैना ते वरी प्रेशर ॾींदो आहे मूसा त जल्दी जेको आहे इहो कमु कर हाकिमज़ादी खे कीअं बि कर त नवाब खान जी क़ैद मां ॿाहिरि कढूं। ऐं जेके लाला गद्दारी कई आहे लाला खे ख़बर ई न आहे त ही मूं छा कयो आहे सजावल सां ऐं हू लाला खे एतिरो शक पइजी वेंदो आहे त मुंहिंजो पीउ कंहिं ॿिए वटि बि थी सघे थो। अहिड़े हिसाब सां हाणे मीर लाला खां नवाब खान फ़ाइदो वठंदो सजावल जे ख़िलाफ़ु इस्तेमालु कंदो ऐं जेको भाउ आहे भावल आहे भावल वञी मूसा सां मिलंदो आहे उहो बि मूसा जो साथ ॾींदो आहे। अॼु जो एपिसोड पोइ पंहिंजी पुॼाणी ते मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़। चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो, फेसबुक पेज खे फॉलो